अस्सलाम वालेकुम अवध सोपिया फास्ट न्यूज मां साजिद कोरई खबर शामिल कनासी चूहड़ जमाली मद चूहड़ जमाली वासी टे शागिर्द चीन के शहर चिंगजो में फाथल। चीन में खतरनाक कोरोना वायरस सबब जिले सजावल शहर में चूहड़ जमाली जा मेडिकल शोबे में पढ़ंदड़ टे शागिर्द डॉक्टर शाहिद मेमुन वल्द सलीमान मेमुन डॉक्टर मोहम्मद रजा शाह वल्द सगीर शाह डॉक्टर मोहम्मद हैदर शाह वल्द अब्दुल हमीद शाह सख्त परेशान आहिन। चूहड़ जमाली प्रेस क्लब के सहाफ़िन तरफा चीन में फाथल डॉक्टर शाहिद ऐं डॉक्टर मोहम्मद शाह सां राब्तो कयो जिन ॿुधायो त चीन में कोरोना वायरस सबब हालतूं तमाम घणियूं गंभीर थी वयूं आहिनि। असां कमरनि ताईं महदूद थी विया आहियूं जिते हर वक्त मास्क पहिरियूं था जंहिं सबब ज़हनी दबाव जा शिकार आहियूं। यूनिवर्सिटी इंतजामिया ऐं चाइना हुकूमत मुकम्मल तावन में आहे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं वज़ीर आला सिंध ऐं वज़ारत दाख़िला खे अपील कई आहे त हंगामी बुनियादनि ते खेनि पाकिस्तान आणण लाइ उपाउ वठी संदन ज़िंदगियूं बचायूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।